नासिर रोड़ी में गोश्त मार्केट हुजण बावजूद कासाई शहर के चौकन ते जानवर ज़िबा करण लगा आहिनि, जंहिं ख़िलाफ़ शेरनि पारां कार्रवाई करण जो मुतालबो कयो वियो आहे। उन वास्ते ॾिसूं था मेरान जो रिपोर्टर सैफुल्ला बलोच जी हीअ रिपोर्ट। रोड़ी में गोश्त मार्केट मौजूद होंदे भी लाॻापियल इंतजामिया जी मिलीभगत सां बासर कसाई शहर के चौक चौराहनि ते गैर कानूनी गोश्त जा ठिया हणी रोज़ानो जानवरनि खे खुलेआम ज़बह कयो वञे थो। इहे मंज़र न रुगो शहर की खूबसूरती के बिगाड़नि था ऐं स्कूल वेंदड़ मासूम ॿारनि जे ज़हन में खौफ़ ऐं ॾहर जी लहर पिण विझी रहिया आहिनि। शहरी इल्ज़ाम लगाइन था त 62 डॉक्टर थोड़ी रिश्वत एवज़ बिना सरकारी ठप्पा बिना तिबी चिकास एड़े गोश्त के भी हिलाल करार ॾेई कानून जी खुलियल भञकड़ी ऐं शहरनि जे सेहत सां तमाम वॾो जू बनल आहे। सुबह सुबह सां जीअं माण्हू उथे थो तीअं ई खून जे मुंहं में आहे। हे रोड ते कोइन था पिया मिट्टी में डस्ट में हिकिड़ो ढोर कोइन था ॾेखाव जे लाइ, उहो कंहिं ग्राहकनि खे ख़ासि करे ग्राहकनि खे ॾियनि था पिया। बाक़ी जेको आहे इहे ॿाहिरियाड़ी में डुकंदा था पिया अचनि को मोअल को लाचार कमज़ोर जानवर जेको बीमारियल आहे उहो कोई हलाइनि था पिया। हिननि खे को पुछण वारो कोन्हे। SDM साहब आहे या इहो मार्केट कमेटी वारनि जो बि कमु आहे या लाइव स्टॉक वारनि जो डॉक्टर मुक़ररु थियल आहे, उन जी बद मुक़ररु छा थियल आहे उहो मुक़ररु करे छॾियो अथऊं मंथली वठण जे लाइ। फी 200 रुपया वठियूं हर हिकु दुकानदार खां ठपो हयूं नाले मात्र भॻो हलियो थो पियो वञे ऐं आवाम उहो ई बीमार आहे। तव्हां हॉस्पिटल में अचो त अमूमन मादे जा बीमार माण्हू ऐं कमज़ोर माण्हू इहे गोश्त बेकार खाइनि था, जीतन वारो ऐं बीमारियल जानवरनि जो गोश्त खाइनि था त उहो माण्हू बीमार थींदो न। गोश्त आहे जेको इंसान जे जिस्म में वञे थो, इंसान जी रतूबत ठहे थी, इंसान जी सेहत ठहे थी। हिफ़्ज़ान सेहत जे लाइ इंसान गोश्त खाईंदो आहे न। ढगियूं ढोर रक्षनि ते डाट्सननि ते लठनि सां खणी अची करे हुते पहुचाया वञनि था ऐं उहे बिल्कुलु यानी मुमकिन आहे कुझु अहिड़ा बि ढोर हूंदा जेके मोल अची करे राति जो पहुचाए करे सुबुह जो असांखे खाराया था वञनि। त ही जेके खीर पियाक बच्चा जेके जानवरनि जा आहिनि उहे भी राति जो वञी करे उनजे हवाले कया वञनि था। उहे तव्हां ॾिसो था त होटलनि ते उनजा स्टू हलनि था, उन्ही खे नंढो गोश्त करे पेश कयो थो वञे। यानी मुकम्मल तौर ते एसी साहब DC साहब ख़वाब खरगोश में आहिनि। हो त उहे बि कंदा कासानी दान कोन खां असां ॿाहिरि जा माण्हू आहियूं, वॾो थींदो पालींदासीं बचंदो सवाब आहे। हे 5-6 ॾींहं जो आहे, ज़्यादा ॾियो त आहे न। हुनखे माउ खां हिकु त भाॻियो जेको असुली भाॻियो हूंदो आदि बुनियादी उहो माउ खां जुदा न कंदो। वरी उनखे कासाई जेकॾहिं असीं कासाई आहे गोश्त हिलाल फ़रोग़ करे थो त उनखे कोन थो वञे, छो त जेसि ताईं गाह न खाए तेसि ताईं उनखे कोन होना है। बे पासे असिस्टेंट कमिश्नर रोहड़ी गुलाम मुर्तज़ा घांगरो जो चवण है त गैर कानूनी स्टाल खिलाफ कार्रवाई लाइ हिदायतूं पिण जारी करे छॾियूं आहिनि। सैफुल्ला महिरबानी तव्हांजी। ये शिकायतूं तव्हां ॿुधायो त इहे बाक़ाइदा असांखे मौसूल थियूं आहिनि त जेके कासाई आहिनि उहे जेके ज़बह कनि था उहे रोडनि ते कनि था, उन्हनि जो गंद किचिरो बि रोडनि ते अचे थो या जेके माण्हू वेंदड़ आहिनि रस्तनि ते उहे बि ॾिसनि था। इन्हनि ते बि ज़ाब्तो आणण जी कोशिशि कई आहे त इहे शयूं न थियनि हिते, छो जो स्लैटर हाउसिस न आहिनि त माण्हुनि खे जिते अचे थो उते ज़बह कनि था। पर जेकॾहिं उहो उन्हनि खे मुतबादिल जॻह मिली वेंदी त उन्हनि खे शिफ्ट करणु ईज़ी हूंदो। सुभाणे मीटिंग कॉल कई आहे, जेको वेटनरी डॉक्टर आहे खोसो साहब आहे हिकिड़ो, उन्हनि ते हाणे असां चेक रखंदासीं त इन में केतिरी सदाकत आहे। जेकॾहिं आहे त उन्हनि ख़िलाफ़ असां सख़्तु एक्शन खणंदासीं, छो जो इन जो तरीक़ेकार ईअं आहे त वेटनरी डॉक्टर जेको आहे उहो पाण अखियुनि सां ॾिसंदो जानवर ज़बह थींदे ऐं उन खां पोइ उनखे स्टैम्प कंदो। छो त स्लाटर हाउस मेन आहे, इहो जेकॾहिं अची विया त काफ़ी असांजा मसाइल हल थी वेंदा। इन ते ऐं वरी पंहिंजे डिप्टी कमिश्नर खे बि लिखां थो ताकि वरी सेक्रेटरी साहब खे लिखे त इहे शयूं वरी एक्टिव थी वञनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इंतज़ामिया फौरी तौर ते इन्हनि गैर कानूनी स्टालनि खे बंदि कराए शहरनि खे ख़ासि तौर ते ॿारनि खे हिन ख़ौफ़ माहौल खां निजात ॾियारे त जीअं रोड़ी शहर में सफ़ाई सुकून ऐं ज़िम्मेवारी शहरी माहौल बहाल थी सघे। कैमरामैन वहीद भट्टी सां गॾु सैफुल्ला बलोच, मेरान TV न्यूज़ रोड़ी।